नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सही है। यहाँ बिशारत सुमरो हलंदासी हेडलाइंस पर। लाहौर के जोहर टाउन वाले इलाके में धमाको बजड़ा मारिजी विया 16 ॼणा ज़ख़्मी के जिना समेत मुख़्तलिफ़ अस्पतालों में मुंतकिल किया वियो। 5 ज़ख़्मी की हालत गिणती जोगी बुधाई पई वञे। धमाके खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। पंजाब के वॾे वज़ीर ओस्मान बोज़ार धमाके जो नोटिस वरितो। IG पंजाब खां रिपोर्ट तलब। सिंध हुकूमत वफ़ाक़ी काबीना के क़ौमी शाहराहों और हवाई अड्डा गिरवी रखण वाले फ़ैसिले की मुखालफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर इस्माइल राउ चवे तो इमरान ख़ान सॼो मुल्क गिरवी रखे छॾियो आहे। जेके इदारा बचिया हुआ उन्हनि खे भी गिरवी रखी रहियो आहे। नायल हुकूमत मुल्क के तबाह करण जो कसम खयों आहे। जेकॾहिं मईशत तरक्की करे रही है तो पोइ क़ौमी शाहराहों और हवाई अड्डा छो पिया गिरवी रखिया वञनि। हुकूमत के ग़लत बयाने और कूड़ ॻाल्हाइण रोज़ानो जो मामूल बणियल आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस विघे 39 मरीज़ फौत थी विया। फौतन जो अंग 22,073 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 930 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,50,768 थी वियो। हिन वक़्त ताईं 8,95,690 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। कोरोना वायरस जी हाकारी केसनि जी शरह 2.4% रही। टंडो बागो वेझो ॻोठ हुसैन ओठो में 68 सालनि जे नौजवान जो वण मां टंगियल लाशत। वारसनि पारां नौजवान आर ॻोठो खे फाहो ॾेई मारण जो इल्ज़ाम। ठटे जे केबी फीडरवाह में ॿुॾी वियल नौजवान जो लाशत। परवेज़ भट्टी जो लाश 68 कलाकनि बाद ब्रांच मोरी मां हथ आयो। दरिया खान मरी भरसा गुड हैदर बख्श वगण में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां वगण बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो फायरिंग। मज़र वगण मारिजी वियो। एक ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मदरजी स्टेशन रोड ते मीराणी बिरादरी के बिंदरियुनि में झेड़ो लठियूं लॻण सबबि ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। थुलई बरपासे वन इलाइक़नि में उड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो। 1.5 साल जो नींगर ख़ान मोहम्मद शेख उड़ी विघे फौत। तालके अंदर उड़ी विघे फौतनि जो अंग वधी 150 थी वियो। सिहत खाते पारां उड़ी ते ज़ाब्ते लाइ के बि जोगा कदम न खयां विया। मुबारकपुर वेझो कोट मेहार शहर में उड़ी विघे नींगरी फौत थियलनि जो अंग 15 थी वियो। सखर में पोरियद्दीन मोहम्मद शेख जो गलो कपे क़त्ल कंदड़ जवाबदार इनाम शेख गिरफ़्तार। जवाबदार पुलिस वारो ॾोह जो इतराफ़ करे वरितो। ओबाड़ो में पुलिस कार्रवाई करे शाह वाली वटां जवाबदार मुनवर तर्द के गिरफ़्तार करे वरितो।